बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु सभी के हिदायत नसीब फरमाए। ईमान सा रहाए, ईमान सा शरफ़ात्मा बिल खैर नसीब फरमाए। दुनिया में सोने महबूब मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सच्ची मोहब्बत इश्क नसीब करे। आखिरत में मदीने वाले साईं की ज़ियारत शफाअत शरफ़ पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह ने पाक कलाम जा जिकी लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत किया, रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु फरमाया तो वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। जेका ज़ालिमन जी कौम आ, अल्लाह उनके हिदायत न ॾे। हिदायत सच्ची सही वाट रहबरी ऐं रहनुमाई जो रस्तो अल्लाह खोले छॾियो आहे। हर माण्हू खे अल्लाह हिदायत ॾींदो आहे, पर जेको ॿियनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती करे थो उन ते अल्लाह एतिरो दमिरबो आहे, एतिरो कावड़बो आहे जो उन जे लाइ हिदायत जो रस्तो बंदि करे छॾियो। तवज्जो आहे? ज़ालिम कंहिंसां नाजाइज़ी करण वारो, नाइंसाफ़ी करण वारो, परावा हक़ खाइण वारो, कंहिंखे ईज़ा पहुचाइण वारो, कंहिंजी दिल दुखाइण वारो ज़ालिम। ऐं अल्लाह ताला ज़ालिम माण्हुनि जे लाइ पंहिंजे हिदायत जा रस्ता बंदि करे छॾिया। पोइ जंहिं ज़िल्लत ऐं अंधेर में पइजी वञे थो न, उन अंधेर मां उहो निकिरी न सघंदो आहे। तव्हां सम्झो था ॻाल्हि? मदीने वाले साईं फरमायो तो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु तो फरमाए, यानी हदीस कुदसी है, या इबादी इन्नी हर्रमतु ज़ुल्म अला नफ्सी। ए मुंहिंजा बानो, मूं रब पंहिंजो पाण ते ज़ुल्म हराम करे छॾियो आहे। मां अल्लाह कंहिंसां ज़ुल्म न कंदो आहियां। मां रब कंहिंसां बि नाजाइज़ी या नाइंसाफ़ी न कंदो आहे। फला तज़ालमू, ए इंसानो तव्हां बि हिक ॿिए सां ज़ुल्म न कयो। अल्लाह पाण ते ज़ुल्म हराम कयो, रब न ज़ुल्म कंदो, ऐं तव्हां जे लाइ हिक ॿिए ते ज़ुल्म करण रब हराम कयो। तव्हीं बि हिक ॿिए सां ज़ुल्म न कयो। ऐं सही मुस्लिम में हदीस आहे, हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, मदीने वाले साईं फरमाते इत्तक़ु ज़ुल्म, ज़ुल्म खां बचो। छा कयो जी? ज़ुल्म खां बचो। फ़इन्न ज़ुल्म ज़ुल्मातुन यौमल क़ियामा। छो त ज़ुल्म जेको आहे क़यामत जे ॾियारे ज़ालिम जे मथां अंधारो हूंदो, उदास हूंदो। क़यामत जे ॾियारे जॾहिं ज़ालिम माण्हू उथंदा, उन्हनि जा मुंहं कारा थियल हूंदा, परे खां ॾिसण में ईंदा इहे ज़ालिम। ऐं मदीने वाले साईं फरमाते वत्तक़ु शुह फ़इन्न शुह अहलक मन कान क़ब्लकुम। ऐं सोना नबी था फरमाइनि त ॿी ॻाल्हि मां तव्हांखे रोकियां थो त कंजूसी न कजो, बसीली न कजो।
छो त तव्हां खां अॻु में जेके माण्हू हलाक थी विया, जेके क़ौमूं अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार ऐं बर्बाद थी वियूं, इहे बि कंजूसी कंदा हुआ, बख़ीली कंदा हुआ। पोइ उन बख़ीली जे करे अल्लाह उनखे तबाह करे छॾियो। ए मुंहिंजा उम्मतियो, ए मूं मोहम्मद जो कलमो पढ़ण वारो, तव्हां कंजूसी बख़ीली न कजो। मिठा असीं छो बख़ीली कयूं जो असांजो रब सखी आहे, असांजो नबी सखी आहे, असांजो मुर्शिद सखी आहे। असीं छो बख़ीली कयूं? ऐं साईं फरमाइनि था त फ़इन शुह अहलक मन कान क़ब्लकुम, इहा बख़ीली जेका आहे तव्हां खां अॻियूं क़ौमूं तबाह थियूं, बर्बाद थियूं, उन्हनि ते अज़ाब आया। बख़ीली जे करे हिते हिकिड़ो अजीब नुक़्तो आहे, तवजो मूंखे कयो तुम्हारे क़ौमूं जेके हलाक थियूं, साईं फरमायो त उन्हनि जे हलाकत जो सबबु बख़ीली थी वियो। हालांकि उन्हनि अॻियुनि क़ौमुनि में खोड़ बेफ़रमानियूं हुयूं, उहे ज़िनाऊं कंदा हुआ, छोकिरेबाज़ी कंदा हुआ, बेहयाई जा कम कंदा हुआ, पर हुज़ूर फरमाइनि था त उन्हनि जी हलाकत जेका थी सा बख़ीली जे करे। हिकिड़ो माण्हू गुनाह करे थो, बदकार आहे, पर जे सखी आहे त उन सखावत जे करे रब उनजा ढक ढके छॾियो, सखावत जे करे रब उन जो अज़ाब हटारे छॾियो, सखावत जे करे अल्लाह उन जो पंहिंजो अज़ाब हटाए छॾींदो। ऐं जे सखावत छॾे जे बख़ील बणिजी वञे त पोइ अल्लाह ताला उन ते अज़ाब नाज़िल कंदो। उन में अगर चङा कम ॿिया बि हुजनि बि सही, नेकी जा कम हुजनि बि सही, पर जेका बख़ीली आहे न, उन बख़ीली जे करे उनखे ॿिया नेक कम बचाए न सघंदा, उहो हलाके बर्बाद थींदा। सम्झो तव्हां सखी थींदो या बख़ील? सची था चओ? सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं फरमायो ला तज़लिमू, ए मुझे कलमे पढ़ण वारो, ए मुझा उम्मतियो, अवां ज़ुल्म न कयो, ज़ुल्म न कयो। फतदू फला युस्तजाबु लकुम, जेकॾहिं तव्हीं ज़ुल्म कंदा पोइ तव्हां दुआ घुरंदो, अल्लाह तव्हांजी दुआ न क़बूल कंदो। ज़ालिम जी दुआ न लॻाईंदी आहे, ज़ालिम जो इल्तिजा करण, ज़ालिम जो अल्लाह जे अॻियां पाॾाइण तॾहिं बि क़बूल न पवंदो आहे। ज़ालिम जी दुआ मोटाए उन जे बूथ ते हईंदी। वतस्तस्कू फला तुस्कू, जे तव्हां ज़ुल्म कंदो पोइ तव्हां अल्लाह खां मींहुं घुरंदो, पर रब मींहुं न वसाईंदो। वतस्तंसिरू फला तुनसरू, तव्हां अल्लाह खां मदद घुरंदो, दुख में परेशानी में अल्लाह खां मदद घुरंदो, पर अल्लाह तव्हांजी मदद न कंदो जे तव्हां ज़ुल्म था कयो।
साईं फरमायो त ला तज़लिम, जुल्म न कयो। जे जुल्म कंदो न तव्हांजी दुआ क़बूल थींदी। तव्हां मींहुं घुरो रब तव्हांखे मींहुं न वसाईंदो। तव्हां अल्लाह खां मदद घुरो, अल्लाह तव्हांजी मदद न कंदो। दुआऊं उन जूं क़बूल पवंदियूं जेके ज़ुल्म न कंदा आहिनि। मींहुं उन्हनि ते वसंदा जेकी ज़ुल्म न कंदा आहिनि। अल्लाह मदद उन्हनि जी कंदो आहे जेके ज़ुल्म न कंदा आहिनि। सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाइनि था सिनफ़ान मिन उम्मती लन तनालुहुमा शफ़ाअती। मुंहिंजी उम्मत मां ॿिनि क़िस्मनि जा माण्हू अहिड़ा आहिनि जो क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद उन्हनि जी शफ़ाअत न कंदुसि। मदीने वारो तो फरमाए मां उन्हनि ॿिनि माण्हुनि जी सिफारिश न कंदुसि जंहिंजो मदीने वारो शफ़ाअत न करे वो निधड़को। साईं फरमाइनि था इमाम ज़लूमुन गशूम, वो बादशाह जेको ज़ुल्म करण वारो आहे, पंहिंजी राज पंहिंजे रैयत सां नाजाइज़ी नाइंसाफ़ी ज़ुल्म करे, नाजाइज़ टैक्स हणे, पंहिंजे रैयती राज ते बाज न करे, पंहिंजे राज सां ज़ुल्म करे। साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे इन सां मुंहिंजी शफ़ाअत न थींदी। ऐं ॿियो उहो माण्हू जेको माण्हुनि जूं दिलियूं ॾुखाईंदो आहे, दिलियूं ईज़ाईंदो आहे, माण्हुनि जूं दिलियूं तपाईंदो आहे। इन माण्हू जी मां मुहम्मद क़यामत जे ॾियारे शफ़ाअत कोन कंदुसि। हिकिड़ो ज़ालिम बादशाह, ॿियो दिलियूं ॾुखाइण वारो। चओ सल्लल्लाहु अलैहि जेको जुल्म न करे, अदल इंसाफ करे, मेरो आ मंदो आ गदलो आ गुनहगार पर रब वटि अखामी पर भला कम करे, चङा कम करे, नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हज करे, ज़कातूं ॾिए, ख़ैरातूं ॾिए, पर जे ॿियनि सां ज़ुल्म थो करे उनजी का इबादत रब वटि क़बूल न। ऐं क़यामत जे ॾियारे जन जन सां हिन ज़ुल्म कयो हूंदो न, अल्लाह उन्हनि खे बदिलो वठी ॾींदो। पर कीअं बदिलो वठी ॾींदो? क़यामत जे ॾियारे न कंहिं वटि पैसो हूंदो, न ॾोकड़ हूंदो, न सोन हूंदो, न चांदी हूंदो, न ज़मीन हूंदी। हिते बि सभिनि खे सां को नाजाइज़ी करे फ़ैसिलो थींदो, बाबा हिनखे 5 लख ॾंड भरे ॾे, बाबा हिनखे संग भरे ॾे, बाबा हीअ तो ते ॾंड आहे, हीअ ॿनी जा बचरे में हिनखे लिखी ॾे। हिते शयूं आहिनि असांजे हथनि में, पर क़यामत जे ॾियारे कंहिं वटि का शइ न हूंदी सवाइ अमलनि जे। या अमल नेक हूंदा या बद हूंदा, बस इहा शइ माण्हू वटि। पोइ मदीने वारे साईं फरमायो जंहिं माण्हू कंहिंसां ज़ुल्म कया,
के साना जायज़ी कई वो अल्लाह फरमाइंदो हिन जी नेकियूं उन्हें के दियो जैसा जुल्म कयो थई जंहिंजो हक़ खाधई जैसा नाजाइज़ी कयई हिन हज कयो वरी कंहिंसां जुल्म कयई बनी कंहिंजी पवाई रब फरमाइंदो इहो हज खणी हुनखे ॾियो जंहिंजी बनी पवाई कंहिंखे ॻाल्हि ॾिनई कंहिंजी गिला कई कंहिंजी चोरी कई कंहिंजी दिलि ॾुखाई अमल हिन जा रब खणंदो हुननि खे ॾींदो वेंदो हुननि खे ॾींदो वेंदो तव्हांजो हिन जा नेकियूं अमल खुटी वेंदा मलाइक चवंदा मालिक हाणे त हिन वटि नेकी बची कान्हे रब फरमाईंदो हाणे जंहिंसां ज़ुल्म कयो अथई उन जा गुनाह खणी हिन जे मथां रख जैसा जुल्म कई न मज़लूम सां जुल्म दुनिया में कई उन जूं इबादतूं हिन ज़ालिम जूं नेकियूं हिन जा हज हिन जा ज़कातूं उहे त सभु हुयूं पर हुन माण्हू जूं चोरियूं ज़िनाऊं शराब गुनाह जेकी मज़लूम दुनिया में कया न उहे ज़ुल्म खणी उहे गुनाह खणी हिन जे मथां रखो जंहिं ज़ुल्म कयो तव्हां ॻाल्हि सम्झी हले न सम्झी हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं फरमायो तदखुन मल मुफ़लिस तव्हांखे ख़बर आहे त सुञो माण्हू केरु आहे मुफ़लिस भींगियो माण्हू केरु आहे असां चयो कालू अल मुफ़लिस फीना मन ला दिरहम वला लहू वला मता या रसूल अल्लाह असां सम्झूं था त सुञो उहो आहे जंहिं वटि पैसो रोकड़ न हुजे उहो सुञो आहे साईं फरमायो त न सुञो इहो आहे जेको क़यामत जे ॾियारे उथंदो न दुनिया में माण्हुनि सां ज़ुल्म कयई पोइ हिन जूं इबादतूं सभु ओॾे वेंदियूं हुननि जा गुनाह हिन जे मथां पवंदा इहो थो सभिनी खां सुञो ॾिठो ही दुनिया रब जी बादशाही आहे रब जी हुकूमत आहे मालिक जी ख़ल्क़ आहे मालिक जो जहान आहे मालिक जा बाना आहिनि फ़क़ीरो संभाले कदम खणंदा कयो संभाले हिकु खणंदा कयो कंहिंसां ज़ुल्म न कयो कंहिंसां ॾाढ मुर्सी न कयो इहा शइ अल्लाह खे न वणंदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम बैहकी अंदिया जंहिंमें हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 असहाबी रावी 7 ॼणा उन्हनि 7 असहाबनि जो त असां मदीने वारे साईं खां इहा पाण में हदीस ॿुधी हुई कहिड़ी सरकार फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इन रजुल लतुरफउ लहू यौमल क़यामत सहीफ़तु वत्तायरा अन्नहु नाज क़यामत जे ॾियारे हिकिड़ो माण्हू हूंदो हुनजो दफ़्तर अमालनामो मथे खणंदा उन दफ़्तरनामे में इबादतूं हूंदियूं नेकियूं हूंदियूं ज़िक्र हूंदा तहज्जुद हूंदा पंहिंजो सखावतूं हूंदियूं ख़ैर ख़ैरातूं हूंदियूं उहो दफ़्तर उनजो नेकियुनि सां हर को सम्झंदो त इहो छुटी पियो हर कंहिंखे इहा पक थींदी त हे छुटी पियो हेतिरियूं इबादतूं हिन वटि दफ़्तर सॼो नेकियुनि सां भरियो पियो अथसि पर साईं फरमायो पोइ उन ते फरियादी ईंदा पोइ चवंदोसीं मूंखे गार ॾिनी हुई पोइ चवंदोसीं मूंखे ईज़ा ॾिनो हुई पोइ चवंदो मुंहिंजो हक़ खाई वियो उहे फरियादी ईंदा तव्हां ॾींदा रब फरमाईंदो इन जे दफ़्तर मां नेकियूं खणंदा वञो उन्हनि खे ॾींदा वञो जेको फरियादी आहे उनखे अमल ॾींदा तव्हांजो उहो जेको दफ़्तर हिन जो अमलनि सां भरियलु सॼो ख़ाली थी वेंदो पोइ हुकुम थींदो
तो इनके वठो इनके कंध भर जहन्नम में बेटा अज असी सोचूं नथा तो छा था कयूं कीअं था हलूं कीअं था चलूं तूं पंहिंजे घर वारनि सां सुठो नथो वञी पंहिंजे नियाणियुनि जी संभाल नथो कहीं पंहिंजे पुटनि जो ख्याल नथो करी पंहिंजे नियाणियुनि जो ख्याल नथो करी पंहिंजे ओड़े पाड़े वारनि खे ईज़ा थो पहुचाई पंहिंजे मिटनि माइटनि खे पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खे जंहिंसां तो मामलो थी उनखे ईज़ा थो पहुचाई ख़बर बि नथी पए तोखे त तूं छा थो करीं पर मिठा तुंहिंजो सॼो इहो रिकॉर्ड ठही रहियो आहे सभु अलाह जा मलाइक लिखनि था ऐं क़यामत जे ॾियारे ज़रे ज़रे जो तोखे हिसाब ॾियणो पवंदो चओ अल्लाह जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी हुयो जॾहिं यमन जो मुल्क फतह थियो त हुज़ूर जन मुआज़ खे यमन जो गवर्नर बणायो मोहम्मद जो गवर्नर है यमन जी बादशाही खे जेॾी महिल हज़रत मुआज़ वञण लॻो न हुज़ूर फरमायो हेॾे आ हीअ ॻाल्हि त मुंहिंजी ॿुधिजांइ गवर्नर थी वई तुझे हथ में ताकत होंगी तुझे हथ में कुवत होंगी पावर होंदो ओ मुआज़ के साथ जुल्म न कजा ओ मुआज़ के लिए दिल न दुखाए जाए ओ मुआज़ इत्तक़ी दावतल मज़लूम मज़लूम की ताह का बच जाए فإنه ليس بينها وبين الله حجاب मुआज़ मज़लूम जी ताह ऐं अल्लाह जी ज़ात में को बि विच में हिजाब न हूंदो आहे एॾो मज़लूम जी ताह निकिरंदी आहे पर अल्लाह जे दर ते पहुची जिन खे पावर हथनि में आहे कंहिंखे थाने जो पावर आहे सूबेदार आहे एसएचओ आहे थाने जो पावर आहे कंहिंखे तालुके जो पावर आहे कंहिंखे ज़िले जो पावर आहे कंहिंखे सूबे जो पावर आहे कंहिंखे कलम जो पावर आहे कंहिंखे इल्म जो पावर आहे अल्लाह ताला जंहिंखे पावर ॾिनो आहे ओ एमपीए साहब ओ एमएलए साहब ओ वज़ीर साहब अल्लाह तोखे पावर ॾिनो आहे ऐं मदीने वारे मीर जी वसीयत बि ॿुध नसीहत बि ॿुध साईं फरमाइनि था मुआज़ तोखे गवर्नर थो बणायां तोखे यमन जो हाकिम थो बणायां तोखे पावर थो ॾियां पर ए मुआज़ कंहिंजी दिलि न ॾुखाइजांइ मुआज़ कंहिंजे दिलि खे न ॾुखाइजांइ मुआज़ ग़रीब जी आ मज़लूम जी तां अल्लाह वटि जल्दी पहुची वेंदी आहे जल्दी अदा वो मशहूर वाक्य बयान कंदो आहियां बादशाह मार ठहिरायो वॾी माड़ी ठहिराई सालनि जा साल कमु हलियो जॾहिं माड़ी ठही तयार थी बादशाह मुआइनो करण ॾिसण विज़िट करण पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि सुधो आयो जेॾी महिल माड़ी जे दर ते पहुतो त हिकिड़ी कच्छ जी झोपड़ी अॻियो ठही पई हीअ झोपड़ी छाजी आहे
जो हिकड़ी पोड़िया कुठड़िया कुराड़ी औरता ॾींहं जो पिनण ॾींदी आहे, शहर में गदाई कंदी आहे, रात जो मोटी अचे इन झुॻीअ में रहंदी आहे। बादशाह जो हेॾो क़ीमती माल ऐं दरवाज़े ते इहा झुॻी कखाई ठहे थी, रौनक विञाए छॾी, ड्रायो झुॻड़ी खे मैदान साफ़ कयो। बादशाह जो हुकुम मिलियो, झुॻड़ी टही वई, मैदान साफ़ थी वियो। जेॾी महिल शाम थी, उहा बुढड़ी उहा कुराड़ी मोटी आई, ॾिठे त मैदान साफ़ थियो। अबा हे मुंहिंजो अछो काॾे वियो, मुंहिंजो झुॻो काॾे वियो? माण्हुनि ॿुधायोसि त मां अॼु बादशाह सलामत आयो हो माड़ी घुमण जे लाइ, जीअं अंदरि वियो पे तुंहिंजी इहा झूपड़ी ॾिठई, चई त हिन मुंहिंजे महल जी रौनक फिटाए छॾी आहे। बादशाह हुकुम ॾिनो, नौकर ड्राए छॾी, बादशाह वियो अंदरि वड़ी। जेॾी महिल माई इहा सुर्म जी ॻाल्हि ॿुधी, ईअं मथे निहारी, कंध मथे कयईं, अखियुनि में ॻोढ़ा अची रोई चवण लॻी, मुंहिंजा मौला जे मां न हुयसि तूं काॾे वियो हुए? मुंहिंजा मालिक मां न हुयसि तूं काॾे वियो हुए? मुंहिंजा मौला ही बादशाह लिखो ॾाढो आहे, भला दुखो त ॾाढो। मुंहिंजा मौला मुंहिंजो अछो रही वियो, मुंहिंजो रात किथे रहणा, सर्दी जी रात मां रात किथे गुज़ारिया? हे मुंहिंजा मौला मां तोखे दात मुंहिंजा मौला मुंहिंजी तुंहिंजे दर ते फरियाद आहे। जेॾी महिल माई रड़ कई आहे, कुराड़ी ताई आहे, रब फरमायो मलाइको इन बादशाह के महल सूदो ज़मीन में ग़रक़ कयो। जंहिंखे मुंहिंजी बुढड़ीअ ते बाछ न आई, इन ज़ालिम बादशाह के महल सूदो ज़मीन में ग़रक़ कयो। तुझी कई कई रीत कहानिया, मुझी तोब जारिया, ओ मुझी तोब जारिया, तुझी कई कई मीठा बादशाही अल्लाह दिया, ताकत अल्लाह दिया, हुक्मरानी रब जिया। रब तोखे अॼु चंद ॾींहंनि जो चुटको ॾिनो आहे, तोखे दौलत ॾिनी आहे, तोखे कुर्सी ॾिनी आहे, मजबूर न थी, ज़ुल्म न कर, नाजाइज़ी न कर, नाइंसाफ़ी न कर। अल्लाह वटि देर हूंदी आहे पर अंधेर न हूंदो। सल्लल्लाहु इमाम अहमद रिवायत दिया, तिरमिज़ी रिवायत दिया, इब्न माजा सही, इब्न खुज़ैमा, इब्न हिब्बान पर सही में रिवायत दिया। साईं फरमाता सलासतुन ला तुरद्दु दअवतुहुम, टे माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजी दुआ रब रद्द न कंदो आहे। टिनि माण्हुनि जी दुआ रद्द न थींदी आहे, टिनि माण्हुनि जी दुआ यकीनन क़बूल आहे। साईं फरमाईंदा अस्साइमु हत्ता युफ्तिर, रोज़ेदार जी दुआ इफ्तार करण ताईं।
इफ्तारी ताई खास करे इफ्तारी वाली दुआ तो रद्द ही थी तो रमजान चे रोज़ आए रहो क्या आयो सदरा बतो मनाए को रमजान के साईं फरमाता तो रोजेदार की दुआ रद्द न थी दिया वल इमामुल आदिल अब्दुल वारे बादशाह की दुआ रद्द न थी दिया अब्दुल बादशाह इंसाफ वारो बादशाह बुक खणंदो वञे दुआ घुरंदो वञे रब अखाईंदो टी नंबर ते साईं फरमाईंदा वदावतुल मज़लूम ऐ मज़लूम जी दुआ रद्द न थींदी आहे यरफ़अु अल्लाह फ़ौक़ल ग़माम व यफ़्तहु लहा अबवाब अस्समाए व यक़ूलु रब्ब व इज़्ज़ती लअंसुरन्नक वलौ बअद हीन मज़लूम दी हेॾो दान निकिरंदी आहे रब उनखे ककरन खां मथे खणी वेंदो आहे मज़लूम जी दाह मथे चढ़ंदी आहे तां जो अल्लाह जे अर्श ते पहुची वेंदी आहे उन दाह जे लाइ आसमान जा दर खुली वेंदा आहिनि रब जे अर्श ते रसंदी आहे पोइ रब फरमाईंदो आहे मूंखे कसम आहे मुंहिंजी बादशाहत कसम मुखे मुझी रबूबियत जो मुझी इज्जत जलाल जो मुखे कसम वो मजलूम सब्र कर तुझो मददगार मां अल्लाह वो मजलूम सब्र कर तुझो मददगार मां अल्लाह जो अच्छा मज़लूम जी आह खन जो मज़लूम जी दाह खन जो या अल्लाह वटि जल्दी क़बूल पइजी वेंदी आहे इमाम अबू दाऊद जे रिवायत आंदी आहे उन में वरी टी दुआ बि आई आहे हिकिड़ी दुआ आहे मज़लूम जी ॿी दुआ मुसाफ़िर जी ऐं टी दुआ पीउ जी पंहिंजे पुट जे साईं फरमाईंदा दुआ उल वालिद अलल वलद पीउ जी दुआ औलाद जे लाइ दुआ बि क़बूल आहे बददुआ बि क़बूल आहे पीउ जेकॾहिं पिटे न त इन औलाद जी पाड़ साई न थी पीर जेकॾहिं नाराज़ थी पोए मां जेकॾहिं बददुआ ॾे त इन माण्हू जो बचण मुश्किल दुनिया में ज़लील थी आख़िरत जो तज़ाब थींदुसि पर दुनिया जी बि ज़िल्लत इन जो मुक़द्दर बणिजी वेंदी जेको पीर मां जी बददुआ थो खणे पर पीर मां जी दुआ बि रंग लाईंदी आहे अब्बे जी दुआ अमड़ जी दुआ इया जी नबी जी दुआ बदे उम्मती जे उनके मज़ार ते वनी कुल शरीफ पढ़ी खत्म हो गई दुआ कर उनजा रूह खुश थींदा तुझा कम बणजी अल्लाह के नेक के भलारे के अलावारे से साथ बड़ी बुरी गाल है पर के बदकार का बदकार माण्हू ॾिसो त उन सां ज़ुल्म न कयो त ज़ुल्म अल्लाह खे पसंदि न आहे मज़लूम भली बदअमाल छो न हुजे पर उनजी दुआ अल्लाह वटि क़बूल कोन्हे साईं फरमायो दावताने लैस बैनहुमा व बैनल्लाहि हिजाब बदुआऊं अहिड़ियूं
जन दुआउन ऐं अल्लाह जे विच में को पर्दो ई कोन्हे इन दुआउन जे ऐं अल्लाह जे विच में चओ पर्दो न आहे बदुआ यकीन रब वटि पहुतल आहिनि क़बूल आहिनि कहिड़ियूं साईं फरमाइनि था दअवतुल मज़लूम मज़लूम जी दुआ ऐं ॿियो वदअवतुल मरए लिअख़ीहि बिज़हरिल गईब हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हू जे लाइ पर पुठ ग़ाइबाना दुआ घुरे इहा दुआ रद न आहे रब सां वञी हिकिड़ो माण्हू वेठो आहे सालियाबाद में ऐं ॿियो माण्हू वेठो आहे मातली में हाणे सालियाबाद वारो थो चए त मौला मातली वारे जी पारख ते हुन चयो बि न आहे पर ही पाण मुरादो दुआ थो घुरे साईं फरमाइनि था इन दुआ जे ऐं रब जे विच में को फ़र्क़ु आहे हिजाब पर्दो आहे हमरा वेठो आहे सालियाबाद में हिकिड़ो वरी मातली में वेठो आहे चए थो मौला हिन सालियाबाद वारनि जी इबारत मौला हिननि खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजो दुआ रद न थींदी आहे अचो वारा हिकिड़ो वाइदो कयूं पाण में जी पाण में हिकिड़ो वाइदो कयूं तव्हां पर पुट मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो मां तव्हांजे लाइ दुआ घुरिजो तव्हांजे दुआउनि जी ज़रूरत आहे तव्हीं भला आहियो सालिर आहियो मोहबतकार मुंहिंजे हक़ में दुआ तव्हीं घुरो ऐं मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे देश परदेश मां तव्हांजे लाइ तयार आहियां सुहिणे हबीब जी नगरी में बैतुल्लाह जे ग़िलाफ़ में हथ विझी तव्हांजे लाइ सरकार जे मुआज़िम शरीफ जे अॻियां वञी तव्हांजे लाइ दुआ छा तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरींदो मिसरी त कोन वेंदी मां अलाह जे घर में तव्हां सां वाइदो थो कयां इंशाअल्लाह मां पाड़ींदुसि ऐं मदीने वारो साईं जो फरमाए वदअवतुल मरइ लिअख़ीहि बिज़हरिल गईब हिकिड़ो मर्द पर पुठ जेका ॿिए भाउ जे लाइ दुआ थो घुरे इन दुआ जे ऐं रब जे विच में हिजाब पर्दो आहे को सल्लल्लाहु अलैहि नमाज जे अंदर अतहियात खां पोइ दुरूद खां पोइ इहा दुआ यादि अथव घणेई पढ़ंदा आहियो पर थोरो हिन जी माना ते ख़्यालु करे पोइ पढ़ंदा कयो हीअ हदीस जेका हींअर तव्हांखे ॿुधायव न इहा बि ज़हन में हुजे इन हदीस जी माना ते ख़्यालु रब जअलनी मुक़ीम अस्सलात हे मुंहिंजा मौला मूंखे निमाज़ जो पाबंद बणा वमिन ज़ुर्रियती मुझे औलाद के मुझे बच्चन के मुझे पुत्र मुझे न्याणियों मुझे घर धर जा पाती उन्हनि के भी नमाज़ी बणा रब्बना ग़फ़िरली ये सजा पालनहार मुखे बख्श कर वल बाल तैय मुझे अब्बे के बख्श मुझे अम्बड़ के वल
आई हड़नी मोमिनन के बख्श दे हड़नी मोमिनन के इन्होंने सब ही अच्छी अल्हम्दुलिल्लाह सी मोमिन है तो इंशाअल्लाह सी मोमिन अल्हम्दुलिल्लाह सी किया का दुआ है वलिल मुमिनीन यौम यकूमुल हिसाब कि मुझे मौला हड़नी मोमिनन के माफ कर जैसी तई क़यामत कायम थे हिसाब किताब थे तैसी तई जेकी मोमिन दा हड़न की इन्हें दुआ में यो तसव्वुर कयो तो मां सभिनी करम में दिला तो हुजूर जी सारी उम्मत ला दुआ करो महबूब जी उम्मती जिते शर्क में गरब में शिमाल में जुनूब में पूरी कुर्रे औरते जिते मुसलमान रहंदा या तवा जे नमाज वाली दुआ हर मोमिन ते पहुंची मदीने वाले साईं फरमायो तो उम्मती उम्मत मरहूमा मुझी ही जेका उम्मत है या बख्शल उम्मत है हुजूर जी उम्मत बख्शल उम्मत साहब जैसे की है पर में एकड़ा गुनाह करे 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 गुनाह जा अंबार रखणी पूर्वा कब्र में विदा गुनाह जा अंबार रखणी वरी उथदा त हिकड़ो भी गुनाह दफ्तर में बाकी न हो पाक साफ थी उथदा असा बच्चो या रसूल अल्लाह वो किया कब्र में न नमाज पढ़ी उन रोज़ो न हज न ज़कात न खैरात न फित्रो ये गुनाह किया मेटिया साईं फरमाया त जेरन जे दुआन जे सदके ए जेका तमा दुआ दा मेरी गुरु ने रब्बना इग़फिरली व लिवालिदैय व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब ये दुआ करे दी या दुआ ओ जेके कब्र में पिया न उनन के पास मैयतन के न बोली जेरन के त न बोली दी पर मैयतन के न भाई अल्लाह करे नमाजी को हिची न पाबंदी शरीरा को ना नमाज जी घणा वक्त पढ़ंदा फजर सही सिंधर यार घट में घटे तवा जेकरे 5 वक्त नमाज नथा पढ़ो तो मुझे मुरीद न सराईंदा मुखे तो जेड़े मुरीद जी का जरूरत कोनी जे मुझे मुरीद आयो तो 5 वक्त नमाज लाज़मी पढ़ो मुझे वदे समझो था ऐं इहा जेका नमाज वाली दुआ है सा यकीनन कबूल ऐं फर्ज नमाज जे पुठियां सलाम मराए पोइ जेका दुआ घुरबी आहे न हर फर्ज नमाज खां पोइ वारी दुआ यकीनन अल्लाह वटि मक़बूल आहे जॾहिं फर्ज नमाज सलाम मराए ओॾी महिल पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ पंहिंजे अबे अमड़ जे लाइ हुजूर जी सारी उम्मत जे मदीने वाले साईं जी सारी उम्मत जे लाइ दुआ घुरंदा कयो ऐं इहा ग़ाइबाना दुआ ॿियनि खां बि वठण जी कोशिशि कयो ॿियनि खां बि दुआ वठण जी कोशिशि कयो अल्लाह ताला जल शानू ने दुआउनि जे सदके ॿुॾल ॿेड़ा तारे छॾियो दुआउनि जे सदके निभागा बि सभागा थी वेंदा दुआउनि जे सदके नितोरा बि सतोरा थी वेंदा दुआउनि जे सदके जहन्नमी बि जन्नती बणी हाँ त पोइ ये दुआउनि जो दस्तूर बणायो ऐं कंहिंसां ज़ुल्म न कयो नाजाइज़ी नाइंसाफ़ी न कयो अल्लाह ताला जल शानहू सां सभिनी खे ज़ुल्मनि खां बचाए मदीने वाले साईं जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए हुजूर जी इताअत फर्मा बरदारी में हयाती जा पसा पूरा करने की तौफ़ीक़ अता फरमाए ये नवा बटे किताब आया है न हिकिड़ो किताब आहे घरेलू ज़िंदगी मुख़्तसिर किताब आहे पर हर घर की जरूरत है ज़ाल रुसी वजे ये किताब पढ़ाई तो पाने के भागुर पढ़ी
जे तू कामिल ही हे किताब पढ़ पाणे पाणे में करवाई छे सुभान अल्लाह साल जा हक कीअं जिंदगी कीअं गुज़ारजे मुर्स कीअं जिंदगी गुज़ारे औलाद की तरबियत कीअं कजे घर में जिंदगी कीअं गुज़ारजे मुख्तसरा पर जामे किताब सो इहो किताब तव्हां लाज़िम वठो हर फ़क़ीर वटि इहो किताब हुजे ॿियो ही किताब आहे ज़मीरनि जा ज़ंग इहा गुज़िरियल साल जी 2024 जी डायरी आहे मुंहिंजी इहो बि ॾाढो हिन में इल्मी फ़िक्री ॻाल्हियूं आहिनि ऐं मुंहिंजा ज़िंदगी जा हालात आहिनि पढ़ंदो तव्हांखे मज़ो अची वेंदो ऐं ही किताब आहे रूहुल कलाम पहिरियों वर्जन जो आयो उहो नंढो हुयो ही माशाअल्लाह जामे किताब आहे मुकमिल किताब आहे सो इहो रूहुल कलाम बि तव्हांजे रूह खे ताज़गी ॾींदो पढ़ंदो न हिन जा शेर त तव्हांजे दिलि में ईमान ताज़ो थी वेंदो मदीने वारे साईं जी मोहबत पैदा थींदी सपिरिया मालाई जैसे आऊं पंहिंजो नींव निभाई सपिरिया मालाई जैसे आऊं पंहिंजो नींव निभाई गम दर्दन जो थियो घेरो कंदा भाल भलाई भेरो धोंद में मोड़ो मेरो अजी धोंदा मोड़ो मेरो अग्या साईं असी सुन माई जैसे पंहिंजो नींव निभाई जैसे ना आस प्रिय मालाई जैसे पंहिंजो नींव निभाई जिंदी भेनर मूते भलाई मेटी दमती मेराई मुझे मन में आस आई मुझे मन में आस आई सब सूर सजण के सुनाई सब सूर प्रिय के सुनाई जैसे पंहिंजो नींव निभाई जे दुनिया दर्द नाइने मुंह छोली पाए छलियाने ना बेसा सूर सजाए अग्या दिल भर जे बस ताई जैसे अग्या मदनीअ जे बस ताई जैसे आऊं पंहिंजो नींव निभाई जैसे आऊं पंहिंजो नींव निभाई जैसे आऊं पंहिंजो नींव निभाई ओ अखाई फकीर करम नवाजी पाए पांद लिचिया पर जाई जैसे पाए पांद लिचिया पर जाई जैसे हम पैजो ना आस पे किताब जो रूल कलाम ये उठो ॿियो ई नंढो किताब आहे मुस्लिम ऐं मुल्हिद अॼुकल्ह के मौला के नथा मदीने वारे साईं के नथा के क़ुरान जो इनकार था कनि उन्हनि जे लाइ ही फकी आहे
उन जो इलाज आहे ये किताब वठो पढ़ो ऐं ॿियनि ताईं इहो मुहम्मदी पैगाम पहुचायो। अल्लाह राज़ी थिए, मदीने वारो मीर राज़ी थिए। रब करीम शाह सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾिसे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वाग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी सभिनी जे दिलनि जो मुरादो कर्ज़ वारनि जा कर्ज़दार, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असांखे राज़ी असांजे हीने हाल ते लुत्फ़ो करम कर। ये मुंहिंजा मौला, ये मुंहिंजा रब करीम पंहिंजे हबीब जे सदके असांखे ज़ुल्मनि खां बचाए। या अल्लाह असांखे ज़ुल्मनि खां बचाए, ज़ालिमनि खां बचाए। ये मुंहिंजा करीम रब दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचाए, आख़िरत जे अज़ाबनि खां बचाए। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। ये मुंहिंजा मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूं अथऊं उन्हनि ते अमल जी सआदत नसीब। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين.